अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तो खुश हूँ। बाबा महंगाई रुगो पाकिस्तान में ना है, महंगा बे पासे भी दुनिया में आहे। असां वटि यूरोप में तव्हांखे ॿुधायां पियो त ही छाऊं आहे। ॾिसो ही छाऊं साईं 2 किलो जो वज़न आहे। 2 किलो जो वज़न वारो छाऊं जेको आहे 1800 रुपए जो पाकिस्तानी साईं। ही पाकिस्तानी 1800 रुपए जो आहे। 2 किलो हिन जो ॾिसो था, हिन जो वज़न 2 किलो आहे ऐं 1800 रुपए जो आहे। ईअं तव्हांखे ॿी शयूं बि ॾेखारियूं ऐं जेको आहे पटाटा बि ॾेखारींदासीं, बसर बि ॾेखारींदासीं। त ही पटाटा पिया आहिनि। ही साईं पटाटा असां वटि किलो वारा, ही किलो जो वज़न आहे। इहे असां वटि साईं हिते आहिनि तक़रीबन पाकिस्तानी 450 रुपए जो साईं इहो किलो। ही साईं किलो जा पटाटा पिया आहिनि, बसर पिया आहिनि। ऐं हेॾां वरी साईं ही पटाटा आहिनि, ही 2 किले वारा। ही 2 किले वारा साईं इहे बि ॾिसो पिया त इहे बि पाकिस्तानी जेके आहिनि वञी 600 रुपए जा पटाटा आहिनि साईं। 2 किलो पटाटा 600 रुपए जा। ईअं साईं फ्रूट तव्हांखे ॾेखारियां त फ्रूट साईं पाकिस्तान वांगुरु हिते बि महांगो आहे, पर उते जी करंसी सां ॾिसूं त हिते वरी थोरो रिलीफ आहे। आवाम खे ओड़े हिसाब सां पघारूं आहिनि, ओड़े हिसाब सां रिलीफ आहे। हाणे साईं गोल्डन सूफ़ आहे, ही मां सम्झां थो 600 रुपया किलो आहे। पाकिस्तानी 600 रुपया किलो, ॾिसो था 600 रुपया किलो। त आऊं बि आयोसि रमज़ान जो रोज़े खोलण जो सामान वठण, त मुंहिंजे दोस्तनि खे ॾेखारियूं त भाउ महांगाई असां वटि हाणे केवी आहे। ही मां सम्झां थो सुठी केवी त नथी हूंदी, असां वटि तमामु महांगी आहे। पर ही केवी जेको किलो हिते मिले पई इहा पाकिस्तानी जेका आहे सा 1500 रुपया साईं। 1500 रुपया किलो, हीअ ॾिसो था 1500 रुपया किलो। त इहा साईं महांगाई साईं सॼी दुनिया में आहे साईं। असां बि सामान वरितोसीं, गाॾी में हयोसीं, मुंहिंजा दोस्तनि खे थोरो वांदो थी ॾेखारियां त भाउ महांगाई जेका आहे पूरी दुनिया में सा महांगाई आहे।